अस्सलाम वालेकुम यू ऑल। अॼु असांजे हिन लेक्चर जो मौज़ू आहे सिंधी निसाब जो सिंधी अठों किताब। सिंधी अठों किताब में जेके मौज़ू आहिनि उन्हनि जे हवाले सां असां हिन लेक्चर में डिस्कस कंदासीं। त सभ खां पहिरीं अचे थो शादिल ते भिटाईअ जो सबक़ु पहिरियों थो अचे हमद। हाणे हिन जो फॉर्मेट जेको आहे इहो बेत वारे फॉर्मेट में आहे। हीउ आहे हमद, पर ही फॉर्मेट कहिड़ो आहे? बेत वारो फॉर्मेट आहे सबक़ु पहिरियों। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां अचूं था सबक़ु ॿियों, इंसानियत। बाबा साईं इहो जेको आहे इहो हिकिड़ो मज़मून आहे, इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु टियों आहे नात। हाणे ॾिसो हिन जो जेको बुनियादी जेको पहलू आहे या बुनियादी जेको फॉर्मेट आहे हुनजो मौज़ू त नात आहे, पर हिन जी जेकी बनावट आहे बनावट जे लिहाज़ खां ही हिकिड़ी मसनवी आहे। ही हिकिड़ी मसनवी आहे बाबा। सबक़ु टियों मसनवी आहे पर आहे नात। हज़रत बीबी सबक़ु चौथों आहे हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा। बाबा इहा बि ॾिसो कंहिं शख़्स जे बारे में कंहिं शख़्सियत जे बारे में आहे त असां हुनखे सवाने उमिरी चवंदा आहियूं। हलूं था अॻिते। सबक़ु पंजो, ईमान ऐं इत्तिहाद ऐं तंज़ीम। ईमान, इत्तिहाद ऐं तंज़ीम, सबक़ु पंजो। बाबा हीउ हिकिड़ो ड्रामो आहे, छाकाणि त हिन में असांखे डायलॉग्स नज़र था अचनि, में मकालमा नज़र था अचनि, त इहो हिकिड़ो ड्रामो आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां अॻिते हलूं था सबक़ु छहों, अब्दुल सत्तार एधी। बाबा हाणे ॾिसो हीउ जेको आहे हीउ तव्हांजो हिकिड़ो सवाने उमिरी आहे। असां हुनजी ज़िंदगी जे बारे में अब्दुल सत्तार एधी साहब जी ज़िंदगी जे बारे में ॻाल्हायूं था त उहो सवाने उमिरी आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सबक़ु सतों आहे बिजली ते दरियाफ़त। बाबा इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु अठों आहे पाकिस्तान जा मंज़र। बाबा इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु नाओं आहे शहीद अल्लाह बख़्श सुमरो। बाबा इहो हिकिड़ो सवाने उमिरी आहे, छाकाणि त कंहिं शख़्स जे बारे में लिखियलु आहे। सबक़ु ॾहों आहे इन जो फॉर्मेट जेको आहे पहिरीं त ॿुधायां थो तव्हांखे, वतन जी हुब। हाणे बाबा जेके वतन जी हुब आहे इहो जेको फॉर्मेट आहे इन जो फॉर्मेट आहे मुसद्दस। मुसद्दस उनखे चइबो आहे जंहिंमें 6 लाइननि वारे बेत खे असां मुसद्दस चवंदा आहियूं। 6 लाइननि वारे बेत खे छा चवंदा आहियूं? मुसद्दस चवंदा आहियूं। हीउ हिकिड़ो मुसद्दस आहे। उन खां पोइ अॻिते हलूं था शहरी बचाव जा सिख्या। सबक़ु याहूं। बाबा इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु 12 आहे हाकी रांदि। इहो बि हिकिड़ो मज़मून आहे बाबा। सबक़ु 13 आहे मिसाली शागिर्द। बाबा इहो हिकिड़ो ड्रामो आहे, छाकाणि त हिन में मकालमा मौजूदु आहिनि, जंहिंमें मकालमा यानी कि डायलॉग्स हूंदा आहिनि, उहो हिकिड़ो ड्रामो हूंदो आहे। सबक़ु 14 आहे बणायूं सुख जो को संसार। बाबा ॾिसो हिन जो जेको फॉर्मेट आहे उहो नज़म जो फॉर्मेट आहे। हिन जो नज़म जो फॉर्मेट आहे। हिन में वरजाणी बि अचे थी, ठीकु आहे बाबा, पर हिन में नज़म जे फॉर्मेट में लिखियलु आहे। हिनखे असां नज़म टिक कंदासीं। सिंधी अदब जी मुख़्तसर तारीख़। सबक़ु 15। सबक़ु 15 आहे सिंधी अदब जी मुख़्तसर तारीख़। बाबा हाणे हीउ छा आहे? हीउ हिकिड़ो मकालो आहे। हीउ छा आहे बाबा? मज़मून आहे। हीउ हिकिड़ो रिसर्च थियल मज़मून आहे, त असां हुनखे मकालो चवंदा आहियूं। हीउ हिकिड़ो मकालो आहे। ठीकु आहे बाबा, जेको तारीख़ जे हवाले सां असांखे ॿुधाए थो। उन खां पोइ सबक़ु 16 आहे गर्ल्स गाइड। बाबा इहो हिकिड़ो मज़मून आहे। अॻिते हलूं था। सबक़ु 17 आहे पाकिस्तान जूं मौसमूं। बाबा इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु 18 आहे बादल डोड़ो। ठीकु आहे बाबा। इहो बि हिकिड़ो नज़म जे फॉर्मेट में लिखियलु आहे, जेको हूंदराज दुखायल जो लिखियलु आहे, ऐं इन जो जेको फॉर्मेट आहे उहो नज़म वारो फॉर्मेट आहे। ठीकु आहे पोइ सबक़ु 19 हयातियात। इहो बाबा हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु 19 हयातियात हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु 20 कुदरती आफ़तूं। बाबा इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु 21 बादशाह ऐं मस्किरे जी ॻाल्हि। बाबा ॾिसो जॾहिं बि को किस्सो का कहाणी शाइरीअ में लिखी वेंदी आहे, कॾहिं को किस्सो को कहाणी को सफ़रनामो जॾहिं असां शाइरीअ में लिखंदा आहियूं त उहा शाइरी जेकी आहे उहा मसनवी हूंदी आहे, यानी कि असां मसनवी वारे फॉर्मेट में ई का कहाणी को मज़मून लिखी सघूं था।
अगर असां के नज़म में का शइ लिखणी हूंदी आहे त उहो फॉर्मेट कहिड़ो इस्तेमालु कंदा आहियूं, मसनवी वारो फॉर्मेट। त ही हिकिड़ी मसनवी आहे, ठीकु आहे बाबा। हिन जो अगरि तव्हांखे हिन मां 4-5 बंद अची था वञनि त उनखे तव्हां मसनवी लिखंदो। ही मसनवी आहे हिकिड़ी। सबक 22 आहे साइंसी तरक़ी। बाबा इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। उन खां पोइ अचे थो पाकिस्तान जा हवाई अॾा ऐं बंदरगाह। बाबा इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। सबक 26 सखर बेराज। बाबा इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। सबक 25 पोरियत जी इज़त। पोरियत जी इज़त। बाबा इहो जेको आहे तव्हांजो मुखम्मस जे फॉर्मेट में लिखियल आहे। मथियों बल्कि ही तव्हांजो मुसदस जे फॉर्मेट में लिखियल आहे। पहिरियों बंद में हिन में रिआयत वरतल आहे हिकिड़ी लाइन जी। बाक़ी जेके लाइनूं आहिनि तव्हांजूं उहे पाण में हमकाफ़िया नज़र अचनि थियूं त इहो हिकिड़ो मुसदस आहे। पर पहिरें बंद में तव्हांजे हिकिड़े बंद जी हिननि रिआयत वरिती आहे, पूरे बंद जी। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ अचूं था सबक 24 ॿधी में बरकत। बाबा ठीकु आहे बाबा। हाणे छा आहे हिन में ॾिसो, ही जेको आहे लोक आखाणी बाबति ॼाणासीं। बाबा हाणे ॾिसो हिन में हिकिड़ी लोक कहाणी आहे। हिन में हिकिड़ी लोक कहाणी आहे। बाबा हाणे लोक कहाणी छाखे चइबो आहे? लोक कहाणी में जेको आहे सो नज़र अचे थी असांखे कि लोक कहाणी जेको आहे सो पीउ जेको आहे पंहिंजे पुट खे ॿुधाईंदो, लोक कहाणीअ में मौजूदु आहे। ऐं लोक कहाणी हुनखे चइबो आहे जंहिंमें किरदार आम इंसान हूंदा आहिनि ऐं उनमें ॿी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त उनमें किरदार इंसान हूंदा आहिनि। ठीकु आहे बाबा। ऐं उहा सदरी रवायतनि तहत असां ताईं पहुचंदी आहे। यानी कि कंहिं शाइर जी लिखियल कोन हूंदी आहे, कंहिं अदीब जी लिखियल न हूंदी आहे, बल्कि ईअं जनरली कंहिं जी ॻाल्हि ॿुधायल हूंदी आहे त उहा सीना बसीना ट्रांसफर थींदी रहंदी आहे। हिकु आम माण्हू हुनजो जोड़ींदड़ हूंदो आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां अॻिते अचूं था मकलीअ जो सेर। ठीकु आहे बाबा। हाणे ही हिकिड़ो सफ़रनामो आहे। मकलीअ जो सेर जिथे अचे थो उहो सफ़रनामो आहे। ठीकु आहे बाबा। ऐं सफ़रनामो में ॾिसो जॾहिं बि सफ़रनामो असां लिखंदा आहियूं त उन में हमेशह हिकिड़ी शइ थींदी आहे त हिन में ज़मीर ख़ालिस मुतकल्लम इस्तेमालु कंदा आहियूं। ज़मीर ख़ालिस मुतकल्लम यानी कि आऊं वञा पियो, असीं वञूं पिया। जेके कलाम कंदड़ आहे उहो जेको आहे उहो उन फॉर्मेट में लिखियो वेंदो आहे, उन ज़माने में लिखियो वेंदो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ इल्म सबक 28 आहे इल्म कीमिया। बाबा इहो हिकिड़ो मज़मून आहे। ठीकु आहे बाबा। सबक 29 आहे सोभारो साणीअ। बाबा हिन जो जेको फॉर्मेट आहे उहो नज़म जो फॉर्मेट आहे। ठीकु आहे बाबा। हिन जो नज़म जो फॉर्मेट आहे। उन खां अलावा सबक 30 आहे तफ़रीह ऐं विंदर। ठीकु आहे बाबा। इहो हिकिड़ो जेको आहे सो मज़मून आहे बाबा। इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक 31 आहे ॾाहप जो खज़ानो। ठीकु आहे बाबा। हाणे हिन में छा आहे, ही हिकिड़ी लोक आखाणी कहाणी आहे। ही हिकिड़ी लोक आखाणी या कहाणी आहे। आखाणी कोन चवंदासीं, हिन में कहाणी चवंदासीं। लोक कहाणी आहे। ठीकु आहे बाबा। त अॼु जेको अठों असांजे निसाब जो 8हों जेको किताबु आहे उहो मुकमल थियो। वधीक को सुवाल हुजे, का कंफ्यूजन हुजे त तव्हां बग़ैर कंहिं फ़िक्र जे तव्हां मूंखां पुछी सघो था।